अस्सलाम वालेकुम या आली मदद। अॼु असां जीअं रते देर खां निकितासीं त हिते थूप चौसूल शहर आहे, उनखे नंढो शहर खणी चऊं, उहो आहे, उन में मौजूदु थिया आहियूं अची। हिते आहे हिकिड़ो शाइर फ़क़ीर अली बख़्श जमाली, सुघड़ थी गुज़रियो आहे, शाइर बि थी गुज़रियो आहे। छो त हुनजे बहर वज़न मां उरूज़ी शाइरी जे बहर वज़न मां मालूम थिए थो त शाइर बि चोटी जो हो जेको बादशाह गुज़ारे चुको आहे। ऐं उन जे आस्थाने ते असां हिन रोड सां हिन शहर में ज़िंदगी में पहिरियों दफ़ो आया आहियूं ऐं मौजूदु आहियूं जेके हिन उहो साईं अली बख़्श जमाली साईं जो नीगर पुटु जेको हिन उमिरि में असांखे दीदार नसीबु थियो, उन खां कुझु पंहिंजा लफ़्ज़ साईं जन ॻाल्हाइनि। पंहिंजे क़ौम जा चङा मुड़ुस बि आहिनि ऐं पंहिंजे हिन इलाइक़े जो तारुफ़ बि कराइनि। इथां तव्हां ॻाल्हायो। जीअं त साईं मां फ़क़ीर हाजी अली बख़्श जमालीअ जो नंढो फ़र्ज़ंद आहियां ऐं क़ौम जमाली जो न पर जेकी बिरादरी आहे उनजो वॾो आहियां, जेकी 4 घर आहिनि हिते जमालनि जा। असांजे वाल साहबु हिकु वॾो शाइर हुयो। इन शाइरीअ में उनखे 2 दफ़ा सदारती अवॉर्ड बि मिलियो हो। वाह साईं वाह। हुनखे कुदरती ॾात हुई शाइरीअ जी, एॾो पढ़ियल न हो, पहिरियों दर्जो पढ़ी 2 दर्जे में बसि करे वियो हो, पर शाइरी कुदरती हुनखे ॾात मिलियल हुई। हुनजा अॼु बि जेके अखर मौजूदु आहिनि, मां एम.एड पास आहियां, पर उनजे अखरनि जे अॻियां कुझु बि न आहिनि। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह। असां ऐं हिकिड़ो फ़क़ीर इंसानु हो ऐं किथे किथे त हिकिड़े दफ़े हैदराबाद में तरही मुशाइरो हुयो जी, उन ते असांजे वाल साहब शेर पढ़ियो। उते शेख अयाज़ जेको शाइर हुयो जी उन शेर पढ़ियो त सभु को माण्हू मोती दाणो। जी, उते जो उते असांजे वाल साहब शेर ठाहे चई त मां ॿीहर शेर पढ़ंदुमि, इजाज़त ॾिनी। उते चई त न, को माण्हू मोती दाणो। हुनखे हिकिड़ी कुदरती ॾात हुई साईं मरम खे, हर का दिल हीरन जी खान। बिल्कुलु। वाह साईं वाह। ऐं मां वाल साहब लाइ जेतिरो चवां घटि आहे। हिकिड़ो फ़क़ीर हुयो, जेतिरो फ़क़ीर हो तेतिरो बुज़ुर्ग बि हुयो। सुभान अल्लाह, वाह साईं वाह। वॾी महिरबानी। अॼु तव्हां वटि जेके मौजूदु थिया आहिनि फ़क़ीर गुलाम नबी जमाली आहे, फ़क़ीर मोहम्मद क़ासिम शेख जो वॾो थोराइतो आहियां। हा हा, जिन असांजे वाल साहब जी मोहबत जे करे लड़ी आया आहिनि, असांजे अंगण जी उजारे अथऊं, असांखे ख़ुशी थी आहे। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी उन्हनि जी। तव्हांखे जीअं फ़क़ीर साईं जी तॾे जे मालिक मूंखे हुकुम कयो आहे त मां तव्हांखे हिकिड़ो शेर ॿुधायां। महबूब मुस्तफ़ा पाक जी आमद। छो त महबूबनि जी साराह असां पंहिंजो पाण ते थोरो था कयूं ऐं साईं जन जी साराह जंहिं जाइ ते थींदी आहे उते महिरबानी थींदी आहे, उन जॻह ते ई करम नवाज़ी थींदी आहे। शेर आहे त आयो सरदार सॼण सरकार थिया दीदार सुभान अल्लाह, जॾहिं हम महरम आयो हमदम थिया हुबकार सुभान अल्लाह, हुया लबलाल सदा सरहाल सॼो संसार सुभान अल्लाह, मारियो मुई गन झुकियो जो भन थियोसि सिंगसार सुभान अल्लाह, हुयसि हिकु मान ख़ानी के ख़ान फाथल इन ॼार सुभान अल्लाह, मीर बर मर इहो थी दर चवे सतार सुभान अल्लाह। मुंहिंजा साईं, असां वरी ईंदड़ अॻे वीडियो में तव्हां सां मुलाक़ात कंदासीं इंशाअल्लाह। मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु। ख़ुदा हाफ़िज़।